अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भिंडी घणे किलो? भिंडी हले तो 60 रुपयो। 60 रुपयो? हाँ हाँ ताज़ी आ? ताज़ी से हाणे तो बकरी में असां घुराईंदा आहियूं न। हाँ यार ताज़ी आ। और सही है न थोरो रात के टमाटा कीअं आहिनि? टमाटा 100 रुपयो। छो तूं ज़ुल्म करे? हाणे जागिना टपी वेंदा आहियूं त सॾु कंदो आहे, चवंदो आहे मीर हेॾे मोटो। साईं पोइ जंहिंमहिल सस्ता हूंदा त ॾींदुसि, महांगा हूंदा त महांगा ॾींदुसि। ये तो मथे ते खणी अरे छोरा तो फ्री जो खणी न वञे हिन भागो। तो पाड़े जो आ वरी हाणे खणी वेंदुमि। ए महंगाई जेकी लॻी पई आहे न, पाड़े जा ई कम लाइ था वञूं। हे घणे आहिनि? जे आहे न 60 रुपयो। तरी लेकिन तो सामान होता ही अबा हे भिंडी में जी तोखे छा लॻ आयो आहे? अंधो मां हे पोइ अची देखो मां के ॾिनो थी, मां हे किरियो मांजो दून भॻो आहे। शादियुनि में अबा शादियुनि में मानी खुटी पई आहे, अधु माण्हू वेठा आहिनि बुख ते। हाणे हिक ते ॿिनि जो सामान खुटो आहे, सॼे शहर में टमाटा था मिलनि। हेॾे पितल हा हे खपे। अबा हे 400 सभु तोड़। हाँ सब तोड़िया? अधे किलो सामान खुटो आहे भा। मां हे बीह त पहिरियों मां त 2 किलो वठा, ॿिनि थेकिन जो खुटियो आहे। मोट भरे हेॾे भॻुई दून न सघो। तोड़ियूं अरे अबा तू घर लाइ वरितो हूंदे न। पोइ घर जे लाइ छो भला? हुते माण्हू न आहिनि जो मसलो आहे अबा सभु विझ। सब ॼण हा अबा हिकिड़े मिंट हेॾे थी बीह, 2 किलो मां खणा पंहिंजा बीह। कहर न कजा है, ज़ुल्म न कजा है। हेॾे घुमदे त बचदा छा? अबा तू चुप चाप छाती चाहे 2 किलो तोड़िया, सब तोड़िया, कयां छा? सब तोड़िया? सब तोड़। 2 किलो मांजा पहिरियों तोड़। अबा ईअं न कर, ईअं न थींदी। छा थींदो? बिड़ो पाण में बिड़ो विड़दा त छो असां? तू मांजा सजा तोड़। जाते न तू भिंडी वठ न, भिंडी छोड़ दो वटे। अब सब भिंडी वठ न। न मांखे 2 किलो हे खपेंदा, 2 किलो हे खपेंदा, 2 किलो आलू खपेंदा, किलो बसर खपेंदा। और पटिया बसर वठ तो के मान झलिया, पटाटी वठ तो के मान झलिया, भिंडी वठ तो के मान झलिया। इन्हनि खे घर वठी तो के मान झलिया। मुझे मतलब अब असां घर छो वञूं? अब तोड़ सब तोड़ियूं? हां ए तेरा पितल दी रात कजा। अरे छडे जो न तो पाण पटा जाती। हिन त न भागा हाली बि त यार छो रोज़ असां गिराको हे काथो जो आहे? अरे चंद्रा न हे तुझे देगिन जोड़ मुंह मां। अरे थोड़ा है अध माण्हू हुते मुंहिंजा वेठा आहिनि बुख ते। मुंहिंजी मानी कुटिया, मुंहिंजो बुखारो अची वेंदो। माण्हू टोका कंदा त शादी जी पूरा नथो करे सघे। मुंहिंजी बेइज़ती थींदी, मुंहिंजी इज़त मिटी तो मलिया त पोइ छो था दावता के जॾहिं टमाटा ई था पूरा नथा कयो? छा डरनी असां? हाणे 5 ॾह माण्हू हिकु घर मां आया आहिनि। अब तोरा त दाल छॾा अब तव्हां ॿियो कोन हेॾे न भागा। हे छा थो उहे सभु केरींदे? अरे हाणे मांखे तूं सामान ॾींदे या न ॾींदे? हा तोखे 2 किलो टमाटे के न लाजा। अरे छोकरा लठ खणे हे छॾे जाई न। अरे मां चल मांखे बुक तो कर। अरे केर चले भयो काडे ओ छोकरा फ्री आहे। अरे भजी जो डटी जो भयो काडे। हे वठ लिखे वठ तवे तो काडे मांखे न छॾ, मांखे न छॾ जाए। ता मिलन तो केड़े? मांखे न छॾ जाए। अरे संतुल न केरे नि भागो चंद्रो चंगो जे तू आए मांखे रोके वेदो इन तमाम मुर्सो मारे वेजा टमाटर ते माण्हू खिलंदा। अबा हाणे वो भयो आ। हाणे टमाटा सब तो न। अरे भरी हे केर आयो आहे? हाय केर पता तीने के छायो बिन ते जो सामान पूरा सब तो खेड़ा ता मुझे आयो खेड़ा ता और बदे जो सामान खुटवा। तू हिम्मत कर। तू तो जीरो बिठो खैरा त कई। हां हिम्मत दादी जी खेड़ा ता सामान खुटवा है सब तोरा बा सब तोर। ए गाल बत थोरो। हां इन टमाटन ते कलाक ते वासा विड़ाऊ हमरा भजी वा मुझे तो तोरो। अरे मुझे शादी जे सामान खुटे पियो त देखिन तोड़ जा कई खे मा जालिम तो अरे गाल बत तकी पिया मा तोर। ओ बा सब्जी वाला अरे सब्जी वाला 1 मिनट यार 1 मिनट वाके तो शब्द अब 1 मिनट भी तो खेड़ा था। खेड़ा दा बा खेड़ा दा बदे जी सामान खुटवा यार खेड़ा दा यार। हिन जी मजबूरी ना वधीक अच्छा असां जो मैंने शादी जो कम हली वेंदो। हिन जी खैरात अगर रद में रची वई न औरन जे रूह के सिकींदो मूर्ख आदमी इन के दे बस यार मत कर तोर जान चढ़ा जा। वठे समकार मिले तो घणा न हां सब तोर के यार सब तो हां सब तोर। हां हिम्मत कर हिम्मत।